उस्ताद हिकिड़ो अज़ीम शख़्सियत अज़ीम इंसान उस्ताद जेको तालीम में असांखे अॼु ॻाल्हाइणु सेखारियो त अॼु अव्हांखे इहो मैसेज था ॾियो उस्तादनि खे ऐं वकीलनि खे असांजी ब्यूरोक्रेसी जेकॾहिं तव्हां हेॾा वॾा पढ़ियल लिखियल आहियो तव्हांजे उस्ताद जी तालीम वठी सेक्रेटरी जे उहिदे ते पहुता आहियो डिप्टी कमिश्नर जे उहिदे ते पहुता आहियो कमिश्नर जे उहिदे ते पहुता आहियो त तव्हांखे हुन हक़ सच जी ॻाल्हि करणी पवंदी हक़ सच जे विढ़ूं पवंदो चाहे अव्हांखे हुन करप्ट टोले उन नौकिरी मां कढी छॾे उहो तव्हांजो रिज़ाइन करणु उहो वधीक सुठो हूंदो उन चोर बाज़ारी जे विच में विहणु उन लाइ तव्हांखे हक़ जी ॻाल्हि करणी पवंदी जेकॾहिं हक़ ते ॻाल्हाईंदो त उन्हनि खे हक़ पंहिंजा मिली सघंदा आहिनि उस्तादनि खे बि हक़ मिलंदा हिन मज़लूम खे हक़ मिलंदा ऐं शागिर्दनि खे उनजी तालीम मिलंदी तव्हां हीअ करप्ट जेको आहे पंहिंजे पॉलिटिकल बेसिस ते उस्ताद भर्ती कया आहिनि जेके सो कॉल्ड एरिया हार्ड एरिया तव्हां डिक्लेयर करे 30% जेके पाण नथा पास थी सघनि उहे तालीम कहिड़ी ॾींदा उस्तादनि खे कहिड़ो पढ़ंदा हू तव्हांजे लाइ नारा हणंदा तव्हांजे लाइ पॉलिटिकल फोर्स भर्ती कई आहे पर लखे करोड़े बचनि जो तव्हां फ्यूचर तबाह कयो आहे उहे पढ़ाए न सघंदा न ड्यूटियूं कंदा हिन उस्तादनि जो क़दुरु करियो जेके हिते वेठा आहिनि हिननि पढ़ायो आहे तालीम ॾिनी आहे तव्हांखे उस्ताद इतिहाद उस्तादनि जा जाइज़ मुतालबा जाइज़ मुतालबा उस्तादनि जा जाइज़ मुतालबा इनजे करे आऊं उन असेंबली मेंबरनि खे गुज़ारिश थो कयां उन मिनिस्टरनि खे गुज़ारिश थो कयां तव्हां पढ़ियल लिखियल आहियो तव्हां उस्तादनि खां पढ़ायो जेकॾहिं जाइज़ हक़ जी ॻाल्हि तव्हां न करे सघिया अॼुकल्ह तव्हां पीका एक्ट आहे हू सहाफ़त जो गलो दॿायो वियो आहे ॻाल्हाइण खां मने कई वई आहे सोशल मीडिया ते हिकिड़ो चवंदा फेक ख़बर न हलायो इहो हक़ ऐं सच जो रस्तो रोकणो आहे इहो चोरनि खे फ़ाइदो आहे दहशतगर्दनि खे फ़ाइदो आहे आम माण्हू जो नुक़सानु आहे हुननि जो आवाज़ बंदि कयो वियो आहे पीका एक्ट नामंजूर 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 ॿियो त तव्हां अदालतनि जी आज़ादी ख़तमु कई आहे तव्हां उहे MLA MP मिनिस्टर उन्हनि जे किरदार खां पूरी क़ौम वाक़िफ़ आहे त उन्हनि जो किरदारु छा आहे केतिरा करप्ट आहिनि उन्हनि खे तव्हां सुप्रीम जुडिशियल काउंसिल में उते उहे सियासी माण्हू विहारिया आहिनि तव्हांजो हिकिड़ो टोलो विहारियो आहे उहे जजनि जी अपॉइंटमेंट था कर उहे जज पंहिंजी मर्ज़ी जा आणी था अदालतनि ते तव्हां कंट्रोल कयो आहे एग्जीक्यूटिव अदालत जी आज़ादी ख़तमु कई आहे सुप्रीम जुडिशियल काउंसिल में सियासी माण्हू विहारे उहे हुकुम जा जीअं हुनखे डिक्टेशन मिलंदी आहे इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि जेकॾहिं इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि न हुजनि हा अदालतूं आज़ादु हुजनि हा त हे उस्ताद जो रोटनि ते न हुजनि हा उन हाई कोर्ट मां सुप्रीम कोर्ट में ऑर्डर थियनि हा उहे जेके सीटनि ते करप्ट कामोरा वेठा आहिनि उहे घर वञनि हा हिननि खे उन्हनि जो हक़ मिले हा पर तव्हां उन्हनि जो ज़बान बंदि कई आहे इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया आहिनि बिरादरी जा खोलियूं पिया उस्ताद बिरादरी जा खोली था असांजे हर शख़्स खे मुंहिंजो इहो पैगाम आहे सिंध वासियुनि खे उहे पाकिस्तान जे वकील बिरादरी साबी बिरादरी उस्ताद बिरादरी त तव्हां पंहिंजे हिसे जो जेको तव्हां पढ़िया आहियो तव्हां पंहिंजो किरदारु अदा करियो हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ तव्हां आवाज़ बुलंद करियो जेतिरो तव्हां पहुची सघो था उहो पंहिंजो हिसो मिलायो ऐं सिर्फ़ु ज़ाती मफ़ादनि लाइ पंहिंजे ज़ात जे लाइ असेंबलियुनि में वञनि था हू डिफेंस में बंगला वठनि था ॿाहिरि पंहिंजो बैंक बैलेंस कनि था इहा तव्हांजी तरक़ी न आहे तालीम जो मैसेज इहो आहे तव्हां मज़लूम सां गॾु वियो ज़ालिम जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो हक़ ऐं सच जी ॻाल्हि करियो ऐं उन जे लाइ तव्हांखे केतिरो बि नुक़सानु थिए तव्हां पंहिंजो किरदारु अदा करियो इहो ई तव्हांजो तारीख़ ऐं ईंदड़ नस्ल तव्हांखे यादि कंदो जेकॾहिं इहो न कयो वियो त तव्हांखे ईंदड़ नस्ल माफ़ न कंदो तव्हांखे तारीख़ माफ़ न कंदो इन जे लाइ असां पंहिंजो हिसो मिलाइण लाइ तव्हां सां गॾु आया आहियूं इनशा तव्हां सां गॾु आहियूं उस्तादनि जा जाइज़ मुतालबा उस्तादनि जा जाइज़ मुतालबा उस्तादनि जा जाइज़ मुतालबा साफ़ी बरादरी साफ़ी अॻवान जेको आया आहिनि ऐं वकील बिरादरी जा अॻवान असांजे उस्तादनि जे दौर में हिमायत लाइ आया आहिनि असां इन ते दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं असांजो प्यारो दोस्त साहब वेलकम 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 वॾी वॾी महिरबानी गॾु आहियूं इंशाअल्लाह ताला वॾी महिरबानी आयो आहे पंहिंजी जानी माली क़ुर्बानी ॾिए पियो ऐं ग़ुलाम सरवर ज़रदारी ॿिया दोस्त इहो साथ हुई असांजे लाइ नारे नारे उस्ताद उस्ताद नारे
फिदा हुसैन लगर नारे नारे उस्ताद जिए उस्ताद जारी रहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ऐसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी ऐसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी साडा हक इथे रख साडा हक इथे रख साडा हक इथे रख जीना होगा मरना होगा धरना होगा धरना होगा जीना होगा मरना होगा धरना होगा धरना होगा होगा मरना होगा धरना होगा धरना होगा प्राइमरी उस्तादन के सर्विस स्ट्रक्चर जारी करियो प्राइमरी उस्तादन के सर्विस स्ट्रक्चर जारी करियो उस्तादन सा नाजायज बंद कयो उस्तादन सा दहशतगर्द बंद कयो नारे उस्ताद जिए उस्ताद नारे उस्ताद जिए उस्ताद शफी मोहम्मद सचे साहब जिंदाबाद जी शफी मोहम्मद सचे साहब जिंदाबाद वकील बरादरी जिंदाबाद लाइव ॾिसी रही आहे दोस्तनि जी डिमांड आहे साईं जो ख़ूबसूरत इनकलाबी शेर ॿुधाए सर मुंशी इब्राहिम चयो त वया कोरा वया कारा फिक्र बदिलिया न फन बदिलिया न बदिलियो को निज़ाम इन मुल्क जो बाक़ी सभई बदन बदिलिया मता मछ मुल्क में मुंशी वया खाहण जा खग खाई भरम भांडा भॼी पवंदा जे सिंध जे उस्तादनि पंहिंजा भन बदिलिया मौला आबाद कयो तव्हांखे इंशाअल्लाह ताला ही सिंध जो जेको प्राइमरी उस्ताद प्रेस क्लब ते ॼमी मुक़ाबिलो करे रहियो आहे अॻु में बि शथे साहिब जी अॻुवाणी में इन ई प्रेस क्लब ते जेको ॼमी मुक़ाबिलो कयो वियो त असां 100 स्केल हासिल कयोसीं इंशाअल्लाह ताला हिर मुजाहिद हिकिड़ो हक़ीक़ी दर्द रखंदड़ सिंध जे उस्तादनि जो सिपे सालार हाजी शफी मोहम्मद सठियो साहब इंशाअल्लाह ताला असांखे हिन ई प्रेस क्लब तां सिंध जे उस्तादनि खे 17 स्केल वठी ॾियण में कामयाब थींदो ऐं इंशाअल्लाह ताला सिंध जो उस्ताद सुख जो साहब बणींदो नारे नारे उस्ताद जिए उस्ताद मेहरबानी साईं साहब जे इनकलाब हम नहीं मानते हम नहीं मानते हम नहीं मानते खुले में मिला बेटा ना मंजूर 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 दुश्मन 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 ना मंजूर ना मंजूर हम नहीं मानते हम नहीं मानते हम नहीं मानते हम नहीं मानते नंगर पार कर दोस्तों ना ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर एक मुल्क में बकानून ना मंजूर ना मंजूर मुल्क में बकानून ना मंजूर ना मंजूर मुल्क में बकानून ना मंजूर ना मंजूर नारे उस्ताद जिए उस्ताद नारे उस्ताद जिए उस्ताद नारे उस्ताद जिए उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद सठे जिंदाबाद झुकियो न विकियो हाजी शफी मोहम्मद सठियो न विकियो हाजी शफी मोहम्मद सठियो साईं फरमाए थो हलंदे हो त पुलूअ जे पहिरें पंधु पंजाब जे पहिरें पंधु छॾियो त गोॾनि पर किसकंजा जे गोॾनि किसकण छॾियो त चेल पर चुरंजा जे चेल चुरण छॾियो त सीने सां सुरंजा जे सीने सुरण छॾियो त हथनि ते हलंदा जे हथनि हलण छॾियो त टूटनि पर छिड़कंदा जे टूटनि छिड़कण छॾियो त चपल सां चुरंदा जे चपल चुरण छॾियो त अखियुनि सां ईंदा जे अखियुनि अचण छॾियो त रूह भलंदा पर करणा डूगर कयो खणी हाणे चोटीअ ते चढ़ंदा माण्हू थी माण्हुनि सी शहर झाकींदा पखी थी पखियुनि सी झंगल झाकींदा मिरूं थी मिरुनि सी जबल झाकींदा पोइ जे मिलिया त मिलंदा न त घोरी जान ते वाह 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 जिए उस्ताद नारे उस्ताद जिए उस्ताद शफी मोहम्मद सठियो जिंदाबाद
मोहम्मद सज्जो जिंदाबाद वकील बिरादरी जिंदाबाद वकील बिरादरी जिंदाबाद जो शऊर परस्त तबको जिंदाबाद जो शऊर परस्त तबको जिंदाबाद मुल्क में बकानून ना मंजूर ना मंजूर मुल्क में बकानून ना मंजूर ना मंजूर जारी रहती जंग असांजी जारी रहती ऐसी रात जारी रहती जंग असांजी जारी रहती जारी रहती जंग असांजी जारी रहती जीना होगा मरना होगा दाना होगा दाना होगा 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 जीना होगा मरना होगा दाना होगा अरे जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी उस्ताद जिंदाबाद वकील बिरादरी जिंदाबाद वकील बिरादरी जिंदाबाद वकील बिरादरी जिंदाबाद मेहरबानी